जंहिं सूरनि में रहनि पिया वञी केरु मुंहिंजी सिंध ॾिसे त सही न। उन्हनि खे पीअण जो पाणी कोन्हे, उन्हनि वटि घर कोन्हनि के, उन्हनि वटि स्कूल कोन्हे, उन्हनि वटि रस्ता कोन्हनि, इस्पतालूं कोन्हनि, उनखे रोज़गार कोन्हे को। केरु सिंध जी हालत त ॾिसे। ऐं उहा सिंध जेका बेपनाह वसीलनि जी मालिक आहे, जेका सिंध पूरो पाकिस्तान पाले थी पई, उन सिंध जो माण्हू पंहिंजा बच्चा बि विकिणे। उन सिंध जी बहितरी भलाई जे लाइ माण्हुनि हिन त पीपल्स पार्टी कुझु बि न कयो आहे। उन्हनि जो हशर ॾिसो। ऐं असांजा भाई लोग कहिड़े तरीक़े सां ऐश अशरतूं, ठठ ठांगर, नौकरियूं, हर शइ में हिसो पतियूं वठी वेठा आहिनि। मतिलबु असांजे पंहिंजे सिंधियुनि खे कयो न, असांजे पंहिंजे सिंधियुनि हक़ न ॾिना न सिंधियुनि खे। छो जो हू त पंहिंजी ॿोली वारनि खे हक़ ॾियनि पिया, त असां फुरे बि ॾियनि पिया, असांखां फुरे बि ॾियनि पिया। असां चूंडिया ई अहिड़ा नुमाइंदा आहिनि पीपल्स पार्टी जेका ॾोह पई करे। उहो त मां